ख़ौफ़ जो मौत। शौकत हुसैन शोरो। रात जा 3 थिया हुआ पर फायरिंग अञा बंदि कान थी हुई। रखी रखी ओचितो फायरिंग जा हेकांदा आवाज़ थे आया। ज़ैनब 2 सालनि जे पुट सां गॾु खट ते लेटियल हुई ऐं पासे में ॿी खट ते कामिल लेटियल हो। हुन ज़रे ज़रे पासा पिए वराया। जागी पियो छा? ज़ैनब सरबाट में चयो। हा, तोखे बि निंड नथी अचे छा? मौत जे मुंहं में कंहिंखे निंड ईंदी? ज़ैनब सरबाट में चयो। हूअ ॾिनी पए त किथे संदसि आवाज़ कमरे मां घर मां ॿाहिरि न निकिरी वञे ऐं गोली उन आवाज़ खे झटे अंदरि न हली अचे। विलियम जो आणी ॾिनियूं हुयूं माई, उहे कोन खाधई? कामिल पुछियो। 2 खाधियूं अथमि, मथो ॻरो थी पियो आहे पर निंड नथी अचे। कामिल कुझु न चयो। मौत जो ख़ौफ़ निंड जी गोरियुनि खां वधीक ताक़तवर आहे। सॼी शीशी फकण सां बि कुझु न थींदो, हुन सोचियो। पाड़े में जेके 2-3 सिंधियुनि जा घर हुआ से सभु लॾे विया आहिनि। बाक़ी पाण वञी बचिया आहियूं। अॼु पाड़े वारनि मुहाजिरनि जी छोकिरी आई हुई। हुन चयो त ख़तरो आहे, अमीं बि लॾे वञो। ज़ैनब चयो। तुंहिंजो छा ख़्यालु आहे त हूअ हमदर्दी तौरु तोखे ॿुधाइण आई हुई? हुनखे हासिकार मोकिलियो वियो हूंदो तोखे डेॼारण लाइ। कामिल कावड़ में खट ते उथी वेठो। न, ईअं कीअं हूंदो? ज़ैनब बेएतबारीअ में चयो। आऊं त हिन घर में हाणे आई आहियां, पर उहे 40 सालनि खां अव्हां सां गॾु रहनि था, माइटनि वांगुरु हिक ॿिए सां उथण वेहण आहे। ईअं कीअं कंदा? पाण खणी कुझु न कनि, बाक़ी ॿियनि खे पुछींदा। कामिल चयो। हिननि जे अखि असांजे घर ते आहे। तोखे कीअं ख़बर पई? ज़ैनब हैरत मां पुछियो। छोकिरीअ जे पीउ मूं सां ॻाल्हायो आहे। हुन बि साॻी थियणस वारी ॻाल्हि कई त हिते रहणु असांजे लाइ ख़तरे खां ख़ाली न आहे। हुन उहो बि चयो त जेकॾहिं आऊं घर विकिणां त हूअ वठण लाइ तयारु आहिनि। पोइ तो छा चयो? मूं चयोमांसि त मुंहिंजे घर जी क़ीमत हिन वक़्तु 4 लख रुपया आहे, पर हू 1.5 लख रुपयनि खां वधीक ॾियण लाइ तयारु नाहे। ज़ैनब सोच में पइजी वई। किथां वेझो फायरिंग जो आवाज़ु आयो। ज़ैनब उथी कामिल जे खट ते अची वेठी। कामिल हुनजो हथु पंहिंजे हथ में वरितो। ज़ैनब जो हथु बर्फ़ जीअं थधो हो। कामिल हुनजी नेरड़ ते हथु रखियो। ज़ैनब जे नेरड़ ते पघर जी आलाण हुई। छा ॻाल्हि आहे? कामिल हथ सां ज़ैनब जे नेरड़ तां पघर उघंदे चयो। ॾिनी आहीं, लेटी पओ। तोखे डपु कोन थो थिए? ज़ैनब हुनजे पासे में लेटी पई। कामिल को जवाबु न ॾिनो, पर हुन दिलि में चयो। हा, आऊं बि ॾिजां थो। हू ज़ैनब जे वारनि में आङुरियूं फेराइण लॻो। अलाए जे केतिरनि रातियुनि खां निंड कान आई आहे। कर्फ्यू में बि डपु। कर्फ्यू हूंदे बि मुहाजिर सिंधियुनि जे घरनि ते हमला पे कया। हाणे त कर्फ्यू बि लही वियो आहे, वेतिर वधीक डपु आहे। सॼी राति फायरिंग ॿुधी ईअं थो लॻे ॼण पंहिंजे घर ते हमिलो थियो आहे। पोइ छा करियूं? ॿी का वाह बि त कान्हे। जन सिंधियुनि जा घर पंहिंजे ॻोठनि में बि आहिनि, से त फ़साद शुरू थींदे ई पंहिंजनि ॻोठनि न हलिया वेंदा आहिनि। असांजो त कंहिं ॻोठ सां वास्तो कोन्हे। ॾाॾा परॾाॾा हैदराबाद जा हुआ। कहिड़ी ख़बर हुई त पंहिंजनि अबनि ॾाॾनि जे शहर में पंहिंजे ई घर में जान जी अमान कोन हूंदी। मुंहिंजी सलाह आहे घर विकिणी किथे सिंधियुनि जे पाड़े में रहूं। पगड़नि जे मुठ ते पंहिंजो अबाणो घर विकिणी छॾियां? कामिल चिड़ में चयो। साह खां वधीक घर आहे छा? ख़ुदा ख़ैर करे सुभाणे घर में घिड़ी अची मारी वञनि त पोइ घर कहिड़े कमु ईंदो? ज़ैनब ऊंदा में कामिल जे मुंहं खे ॾिसण जी कोशिशि कई। कामिल हिकु डिघो साह खयों। हुनखे लॻो त ज़ैनब जी ॻाल्हि सची हुई। ॿिन्ही ॼणनि जंहिं ॻाल्हि खे चपनि ताईं आणण खां लवायो पए, हुनखां कामिल अणॼाण कोन हो। खेनि पंहिंजी हयातीअ खां वधीक नंढड़े पुट जो फ़िक्रु हो। ठीकु आहे भला, सुभाणे कासमाबाद वारे पासे वञी तो जांच करियां, जाइ वठी पोइ पाड़े वारनि खे ई घर विकिणी हलंदासीं। ॿिया त एतिरा पैसा बि हींअर कोन ॾींदा। ज़ैनब सुख जो साह खयों ऐं कामिल जे फाकुरनि में समाइजी वई। कासमाबाद में प्रॉपर्टी डीलरनि खां पुछा करण ते कामिल खे मालूम थियो त जायुनि जा अघु चोट चढ़ी विया हुआ। लतीफ़ाबाद तोड़े हैदराबाद में मुहाजिरनि जे अक्सरियती पाड़े में रहंदड़ सिंधी लॾे हिन पासे अचण लॻा हुआ। इन करे प्लाट ऐं जायूं महांगियूं थी वियूं हुयूं। मसवाड़नि जा अघु बि वधी विया हुआ। कामिल जो कुटुंब वॾो कोन हो, इन करे हुनजो कमु नंढे घर मां बि हली वञे हा।
हिकिड़े दोस्त कामिल खे ॿुधायो त सिंधी मुस्लिम हाउसिंग सोसाइटी में हिकु रिटायर्ड तपेदार हाजी साहब जो घर आहे। हुनजो पुटु सऊदी अरब में डॉक्टर आहे। हाणे रुॻो पंहिंजी ज़ाल सां गॾु हेठिएं हिसे में रहे थो। घर जो मथियों हिसो ख़ाली आहे, जंहिंमें बि बेडरूम आहिनि। मसवाड़ 1500 रुपया माहवार ऐं 1 साल जी एडवांस वठंदो। मसवाड़ वधीक हुई, पर कामिल सोचियो त ॻाल्हाइण में को हर्ज न हो। थी सघे उते संदसि मजबूरी ॾिसी हिकु सिंधी जी हैसियत सां हाजी साहब मञी वञे। शाम जो वक़्तु हो। घर जे ॿाहिरियां ठहियल नंढड़े लान में कुझु कुर्सियूं रखियूं हुयूं, जन ते वॾे उमिरि वारे रिटायर्ड क़िस्म जा कामोरा वेठा हुआ। हाजी साहब कामिल खे विहारे खंयसि, हाल अहिवाल वरितो। हाणे ॾिसो साईं, वीचारनि सिंधियुनि खे पंहिंजनि अबाणनि ॾाॾाणनि घरनि मां लॾण ते कीअं मजबूर कयो पियो वञे। ॼण हीअ हैदराबाद सिंध कान्हे, हैदराबाद दखन आहे। संदन बाबे जो शहर आहे, जिते सिंधी खे रहण जो को हक़ कोन्हे। हाजी साहब जी ॻाल्हि कामिल जी हाऊं ते थधा छंडा विझी छॾिया। हाणे हर सिंधीअ खे पंहिंजे निंद्रकाई जो अहसासु थियणु लॻो हो। उहो ई त सूर असीं रोऊं वेठा, तुंहिंजे अचण खां अॻु बि उहा ॻाल्हि पई हली। रिटायर्ड उस्ताद कामिल खे चयो, दुनिया जी तारीख़ में अहिड़ा मिसाल आहिनि त ॿाहिरां आयल माण्हुनि असल वेठल माण्हुनि खे कीअं नेस्त नाबूद करे छॾियो। अमरीका में रेड इंडियन जो मिसाल आहे। इहे कॉलोनाइज़ेशन जा पुराणा मिसाल आहिनि। अवां मौजूदा दौर जी सियासी चालबाज़ियुनि खे सम्झण जी कोशिशि करियो। ॿिए दानिश्वर क़िस्म जे रिटायर्ड कामोरे चयो, MKM जी दहशतगर्दी हुन साॻी लाइन ते पई वञे जंहिं लाइन ते हिटलर जी नाज़ी तहरीक उभरी हुई। हिटलर जर्मननि में मज़लूमियत जो अहसासु पैदा करे नस्ल परस्तीअ जा जज़्बाती नारा ॾेई खेनि छितो करे छॾियो। इहे साॻिया नाज़ियुनि जी दहशतगर्दीअ वारा तरीक़ा हिते आज़माया पिया वञनि। उते नाज़ियुनि यहूदियुनि जूं मिल्कियतूं लुटे, घर ऐं दुकान साड़े, क़त्ल खून करे खेनि मुल्क मां ई कढी फिटो कयो। उहा साॻी वेधन सिंधियुनि सां कई पई वञे। असांखे धिके केॾांहुं कढंदा? हाजी साहब पुछियो। असांखे त न हिंदुस्तान क़बूल कंदो, न अफ़गानिस्तान ऐं ईरान। अवी छा था भायो त महाजिर सिंध जे वॾनि शहरनि में इहे फ़साद अजायो करे रहिया आहिनि। वाट वींदड़ बेगुनाह सिंधी माण्हुनि खे हरूभरू मारे रहिया आहिनि। दानिश्वर टाइप कामोरो हाजी साहब जी ॻाल्हि अणॿुधी करे ॻाल्हाईंदो रहियो। इहो सभु सोचियल सम्झियल साज़िश हेठि थी रहियो आहे। MKM वारनि जी प्लानिंग उहा आहे त सिंधियुनि खे वॾनि शहरनि मां फुरी लुटी मारे भॼाए कढिजे। अहिड़ी रीति रद्द अमल में नंढनि शहरनि मां महाजिर भेजण ते मजबूर थींदा। इहो जहिड़ो जेतिरो वधंदो, ओतिरो MKM वारनि जी रथा खे हथी मिलंदी। नेठि हिकु ॾींहुं बाक़ाइदो नारो हणी महाजिरिस्तान ठाहिण जो मुतालबो कंदा ऐं सिंध खे ॿिनि हिसनि में विरहाइण जी कोशिशि कंदा। हाओ ॿेली, अड़िजी वियासीं हिननि मुसीबतनि मां, हाजी साहब शिवकारो भरींदे चयो। पर साईं माफ़ कजो, इहे मुसीबतूं असांजे वॾनि ई असांजे गले में विधियूं आहिनि। हिंदुनि खे सिंध मां कढी धारियुनि खे दावत ॾेई हिते कंहिं घुरायो? चए असांजा मुस्लमान भाइर आहिनि। कराची, हैदराबाद ऐं ॿिया वॾा शहर असां पाण हुननि खे नज़रानो करे पेश कया। इहो केतिरो सिंध जो मौजूदा नस्ल पियो लोढ़े? कामिल चयो। मियाँ, इहो केतिरो सिंध जो मौजूदा नस्ल पियो लोढ़े? कामिल चयो। मियाँ साहब, अव्हांजी उमिरि घणी आहे? रिटायर्ड उस्ताद कामिल खां पुछियो। 30 साल, कामिल वराणियो। पोइ तोखे उन ज़माने जी कहिड़ी ख़बर? हिंदू जेकॾहिं पाण असां सां ॾाढायूं ऐं ज़्यादतियूं न कनि हा त असांखे छिते कुते खाधो हो जो हुननि मां बेज़ार थियूं हा। उहे पाण खे सुधरियल ऐं मथां करे सम्झंदा हुआ। हुननि जेकियूं अकूबतूं कयूं, तिन जी अव्हां अॼु नौजवाननि खे ख़बर ई कान्हे। रिटायर्ड उस्ताद कावर में चयो। अव्हांजी ॻाल्हि सही हूंदी, पर हिंदुनि दहशतगर्द टोला ठाहे सिंधी मुस्लमाननि जे घरनि में घिड़ी उन्हनि खे बेइज़त करे फुरियो, लुटियो ऐं मारियो कोन हो। उन्हनि रस्तनि ते हलंदड़ बेगुनाह माण्हुनि खे गोलियूं कोन हयूं हूंदियूं। जेकॾहिं सिंधी हिंदुअनि जी नज़र में सिंधी मुस्लमान ॼट हुआ, त हींअर महाजरनि जी नज़र में असीं झंगली, गैर महज़िब ऐं जाहिल आहियूं। असां लाइ कहिड़ो फ़र्क़ु पियो? वेतर हिकु धारियनि ॿोली ऐं धारियनि सकाफ़त असां ते मरिजी वई। कामिल खे जोश अची वियो हो। हाओ जवान, चई सच थो। अखियुनि ते पटियूं ॿधी ओड़ा में वञी किरियासीं। महाजरनि त जहिड़ो कर असांखे फ़तह कयो आहे। बसि यार, सिंधी मुस्लमाननि जी क़िस्मत ई फिटियल आहे। न हाजी साहब, क़िस्मत जी ॻाल्हि कान्हे, असांजूं पंहिंजूं कमज़ोरियूं आहिनि। दानिश्वर क़िस्म जे रिटायर्ड कामोरे चयो। असां सिंधियुनि में क़ौमी शऊर पूरी तरह पैदा न थी सघियो आहे। असां में इज्तमाही सोच जी खोट आहे। हर सिंधीअ जी इनफ़रादी सोच ऐं अमल आहे। अख़बारूं खणी पढ़ो, सिंधी हिक ॿिए जा केतिरा खून था कनि। ज़ाती दुश्मननि में घरनि जा घर नास करे छॾनि। मामूली तकरार ते पाणीअ जे वारे ते ससियूं लाहे छॾनि। सिंधी धाड़ेल रोज़ानो केतिरनि सिंधियुनि खे था खणनि। ॿी तरफ़ सिंध जी सियासत खे ॾिसो। अल्ताफ़ चंद सालनि अंदरि महाजरनि खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करे तमामु मज़बूत तनज़ीम ठाहे वरिती आहे। सिंधी अॻवान किन सालनि खां रुॻो ॻाल्हियूं कंदा रहिया आहिनि। कमु कहिड़ो कयो अथनि? हर को ॾेढ सिर जी मस्जिद धार ठाहियो वेठो आहे। 100 खनि त तनज़ीमूं ऐं पार्टियूं आहिनि।
जेसिताईं सिंधी लीडर पंहिंजी माउ खे मारे ऐं अना खे छॾे हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु न थींदा तेसिताईं कुझु न थींदो। सिंधी माण्हू ईअं मारबो रहंदो ऐं सिंधियुनि खे शहरनि मां धिके कढण जो अमल कामयाबु थी वेंदो। वायुमंडल ते मायूसी छाइंजी वई। लॻो थिए त कंहिंखे ॻाल्हाइण ते दिलि न पई थिए। चओ यार हाणे हलूं था। रिटायर्ड उस्ताद ऐं कामोरो उथी बीठा। ॿिन्ही खां मोकिलाए हाजी साहिबु वेहंदे कामिल खां पुछियो, तव्हां छा कंदा आहियो? कॉलेज में लेक्चरार आहियां। ठीकु आहे जवान, तुंहिंजो पंहिंजो घरु आहे, भली अची रहो। अहिड़े ॾुखे वक़्त में असीं सिंधी हिक ॿिए खे कमु न ईंदासीं त ॿियो केरु ईंदो? महिरबानी साईं, कामिल इंतिहाई शुक्रगुज़ारी विचां चयो। पर हिकु अर्ज़ु आहे, मसवाड़ कुझु वधीक आहे। मुंहिंजो पघार 3000 रुपया आहे। जेकॾहिं अधु पघार मसवाड़ ते हलियो वियो त पोइ गुज़र सफ़र ॾुखियो थींदो। ॿी अव्हांखे सची ॻाल्हि ॿुधायां त मूं वटि हिन वक़्तु कुल रक़म एतिरी आहे जो हुन मां एडवांस जा अधु पैसा ॾेई सघंदुसि। हा, बाक़ी जीअं ई मुंहिंजी जाइ विकामी त बाक़ी पैसा हाज़िर कंदुसि। हाजी साहिबु सोच में पइजी वियो। पोइ भला तूं ॿुधाए केतिरी मसवाड़ ॾेई सघंदे? साईं 800 रुपया वठो त महिरबानी थींदी। कामिल निमाणो बणिजी चयो। 800 रुपया? हाजी साहिब खां टहक निकिरी वियो। इहे तमामु घटि आहिनि, भली एॾो नुक़सानु त न ॾे। न हाजी साहिबु, ख़ुदा न करे आऊं अव्हांखे नुक़सानु छो ॾींदुसि? मूं पंहिंजी मजबूरी अव्हांजे अॻियां रखी आहे। जे महिरबानी करे सघो त। हाजी साहिबु वरी सोच में पइजी वियो। ॿार घणा अथई? अञा हिकिड़ो पुटु आहे, 2 सालनि जो। सच पुछो त असांखे पाण खां वधीक उनजो फ़िकिर आहे। मुंहिंजी ज़ाल अलाह जे केतिरनि रातिनि खां डप पुछां सुती न आहे। चङो भला, आउं वधि में वधि 300 रुपया छॾे सघां थो। आख़िरी ॻाल्हि 1200 रुपया, बाक़ी अधु एडवांस ॾेई भले सुभाणे चाबी वठी वञ, तो ते एतबार आहे। कामिल सोचियो त वधीक चवणु जायो हो। ठीकु आहे साईं, अव्हांजो फ़ैसिलो अखियुनि ते। भला जाइ ॾेखारण जी महिरबानी कंदो? हाजी साहिबु ॾाकिण जो दर खोले कामिल खे मथे वठी वियो। जाइ ठीकु हुई ऐं कामिल जे ज़रूरतनि लाइ मुनासिबु हुई। पोइ साईं, आउं सुभाणे एडवांस जी रक़म ॾेई चाबी वठी वेंदुसि, कामिल हाजी साहिब खां मोकिलाईंदे चयो। कामिल जॾहिं घर अची ज़ैनब खे इहा ख़बर ॿुधाई त हुनखे ईअं लॻो ज़ैनब जे मुंहं ते मड़ी आयल परेशानियुनि ऐं डपनि जा कारा ककर टिड़ी पखड़ी विया। ज़ैनब जे हीसियल अखियुनि में चमक अची वई। इंसानु उमीद जे आसिरे में बि जीए थो। उहा ॻाल्हि पहिरियों भेरो कामिल खे महसूसु थी। घर कीअं आहे भला? ज़ैनब पुछियो। सुठो आहे, पंहिंजो गुज़र सफ़र आसानी सां थी वेंदो। मसवाड़ घणी त कान्हे? आहे त घणी। पहिरियों हुननि 1500 रुपया घुरिया हुआ, पर पोइ नेठि 1200 रुपयनि ते राज़ी थी विया। हाजी साहिबु माण्हू भलो आहे, ॾाढी हमदर्दी ॾेखारियईं। हाणे सिंधियुनि खे हिक ॿिए जो अहसासु थियो आहे। ख़ुदा सिंधियुनि खे साञ ॾे त पाण में ॿधी कनि, न त ही मुआ असांखे जीअण ई कोन ॾींदा, ज़ैनब चयो। ॿिए ॾींहुं कामिल मसवाड़ जे पैसा खणी हाजी साहिब जे घर आयो। 50 सालनि जी हिकु औरत ॿाहिरि निकिरी आई। अम्मा, हाजी साहिबु घर में आहे? कामिल पुछियो। हाजी साहिब जी तबियत ठीकु कान्हे, सुतो पियो आहे। कमु हुजे त ॿुधाए, औरत हुनखे चिताए ॾिसंदे चयो। आउं काल्ह हाजी साहिब सां मिलियो हुअसि, मथियां कमरा मसवाड़ ते वठण लाइ ॻाल्हायो हुमांसि। मसवाड़ जा पैसा खणी आयो आहियां। अव्हांखे हाजी साहिबु ॿुधायो हूंदो। हाजी साहिब खे तकलीफ़ न ॾियो, भली आराम करे। जे अव्हां मूंखे चाबी ॾियो त आउं सुभाणे सामान खणी अचां। असांखे उतां जल्दी शिफ्ट थियणो आहे। मां हाजी साहिब जी घरवारी आहियां। माई पहिरियों भेरो पंहिंजी वाक़फ़ियत कराई। हुन मूंसां ॻाल्हि कई आहे। अॼु सुबुह जो हिकिड़ा ॿिया ग्राहक आया हुआ। उहे 1500 रुपया मसवाड़ ऐं साल जी एडवांस ॾियण लाइ तयारु आहिनि, पर हाजी साहिबु फ़िलहाल उन्हनि खे जवाबु ॾेई छॾियो जो तोसां वाइदो करे वेठो आहे। हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, जेकॾहिं 1500 रुपया ॾेई सघें त चाबी वठी वञ। माई हाजी साहिब खां वधीक पकी हुई। पर अम्मा, हाजी साहिबु त मूंसां 1200 रुपयनि ते ॻाल्हि पकी करे चुको आहे ऐं इन खां वधीक मसवाड़ भरण जी मूं में पुजत कान्हे, कामिल नेज़ारी विचां चयो। इहा तुंहिंजी मर्ज़ी आहे, का ज़बरदस्ती कान्हे। हुन इनकार कंदे पेर दर अंदरि रखियो। मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। हाजी साहिब खे ख़बर आहे त आउं सख़्तु मजबूर आहियां। वरी बि पाण में सिंधी आहियूं, अव्हांखे अहसासु न थींदो त ॿियो कंहिंखे थींदो। महिरबानी करियो। कामिल लिलाईंदे माई खे अंदरि वञण खां रोकियो। सिंधी आहियूं, तंहिं करे असीं पाण खे नुक़सानु ॾियूं? माई अंदरि गिड़ी दर बंदि करे छॾियो। कामिल वाइड़ो थी बंदि दर खे तकींदो रहियो। हुन में हलण जी सघ कान रही हुई। पोइ बि हू पाण खे गेलींदो उतां रवानो थियो। हू हलंदो हदत कॉलोनी लंघे चौक ते अची वेही रहियो। हुन जूं टंगूं जवाबु ॾेई बीठियूं हुयूं। हीउ मुंहिंजनि अबनि ॾाॾनि जो शहरु आहे।
हितां जान बचाए भॼी निकिरण लाइ आउं जाखोड़ पियो करियां ऐं पनाह जे लाइ दर दर पियो वॼायां। हुनखे ख़्यालु आयो, उहो ओचितो उथी बीठो। मूंखे पंहिंजे घर वञणु घुरिजे। ज़ैनब इंतज़ारु कंदी हूंदी ऐं परेशान हूंदी। हू शहर वेंदड़ सुज़ुकी में चढ़ी पियो। कामिल जॾहिं घर पहुतो त ज़ैनब वाक़ई परेशान हुई। छा थियो? एतिरी देरि छो थी? का ख़ासि ॻाल्हि कान्हे, तूं परेशान न थी, ख़ैरु आहे। हू खड़ ते वेही बूट लाहिणु लॻो। घर जी चाबी वठी आएं? न, पाण खे केॾांहुं बि नाहे वञिणो। पाण हिते ई रहंदासीं, पंहिंजे घर में, जंहिं घर में मुंहिंजा समूरा वॾा बाबो ऐं अम्मा मरी विया। इन घर में पाण मरण खां छो था डिॼूं? अॼु खां डपु ज़हन मां कढी छॾ, को उल्को न कर। कामिल खट ते लेटी पियो ऐं सिगरेट दुखाए आराम सां सूटा हणणु लॻो।